ड्रामा सीरियल दुलाब जी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। काफ़ी दोस्तनि जा इहे बि कमेंट मुड़े आया त दुलाब ड्रामो आख़िर केसीं ताईं तयारु पियो आहे ऐं अॻिते केतिरो तयारु थींदो। इहा ॻाल्हि बि दोस्तो तव्हां सां कंफर्म कंदा हुआसीं। छा अधु में ड्रामो बंदि कोन थींदो, केसीं ताईं तयारु आहे? इहा ॻाल्हि, इहो सुवालु तव्हांजो बि बहितरीनु आहे। ऐं दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अचण वारे एपिसोडनि में हाणे तव्हां ॾिसंदो जेको आहे जेका अॻिए हफ़्ते एपिसोड ईंदा, इन में पहिरियों त मंसूर ख़ान शाहनवाज़ ख़ान खां हिकिड़ी शइ में खटे वेंदो। उहा आहे जेको आहे ॿिनि धुरनि खे ठाहिण वारी ॻाल्हि। इन शइ में हुनजो नालो वॾो रोशन थींदो ऐं शाहनवाज़ ख़ान थी सघे थो छोकिरी खे अगवा करण जी कोशिशि कराए, लेकिन हू नाकाम रहंदो। मंसूर ख़ान कंहिं न कंहिं ॻाल्हि में सुरखरू ज़रूरु थींदो ऐं मंसूर ख़ान इहा छोकिरी कहिड़े बि तरीक़े सां राज़नि ताईं पुॼाईंदो। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त दोस्तो 3 स्पेल मुकमिल पिया आहिनि दुलाब जा। हाणे 4थों स्पेल आहे ऐं उहो जेको आहे स्टार्ट आहे। 4थे स्पेल जी जेको आहे शूटिंग 100 ताईं मुकमिल कई वेंदी, यानी 3 स्पेल 75 ताईं एपिसोड दुलाब जा मुकमिल आहिनि। ऐं तव्हां टेंशन न कयो, ड्रामो बंदि बि अध में कोन थींदो। शूटिंग गॾोगॾु लगातार यको हली रही आहे ऐं अॻिते बि हलंदी रहंदी ऐं बंदि कोन थींदो ड्रामो। ऐं फ़िलहालु त जेको आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो 36, 37, 38, 39, 40, 75 वॾियूं क़िस्तां हूंदियूं आहिनि, उहे जेसीं ताईं पूरियूं थियनि तेसीं ताईं ॿियो स्पेल बि मुकमिल थी वेंदो। दोस्तो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं तव्हां सां वरी नेक्स्ट वीडियो में नई अपडेट सां, नई शइ सां गॾु। उमेदु आहे वीडियो तव्हांखे सुठो लॻो हूंदो। लाइक, सब्सक्राइब ऐं शेयर ज़रूरु कंदा आहिनि वीडियो खे।